अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ टीवी में भली कार मां यहाँ कायनात शेख संध्या सैयद हमला से हेडलाइंस करें। सुप्रीम कोर्ट हमजा शहबाज जी जमानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस मुशीर आलम जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। मनी लॉन्ड्रिंग केस बाबत जमानत जी दरख्वास्त दाख़िल कई वई। चेयरमैन सादिक संजरानी की सदारत हेठ सेनेट जो इजलास जारी। इजलास में मुख्तलिफ मामलन ते बहस कर पे वञे। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस वधीक 47 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 11,204 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,745 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 5,28,099 ताईं पहुतो। फॉल केसनि जो अंग 34,916 थी वियो। 4,82,771 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतयाब थी विया। लाहौर जी एहतसाब अदालत में आमनी खां वधीक एहसासाई मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। जिस्मानी रिमांड पूरो थियण खां पोइ ख्वाजा आसिफ खे अदालत में पेश कयो वियो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख्वास्त ते ॿुधणी। सिंध हाई कोर्ट जे IT सरबराह खां रिपोर्ट तलब करे वरिती। घरू खाते IG सिंध ऐं ॿियनि खां जवाब तलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त नतीजो नथो। कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस जे मुबैना मुक़ाबले में 4 जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार गुलिस्तान जोहर ब्लॉक 11 में घर मां धाड़ो हयो। इस्लामाबाद पहुची जवाबदार वसीम उर्फ कमांडो जावेद शफीक ऐं अमीन खे गिरफ़्तार कयो। 4 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। जवाबदारनि वटां हथियार ॿियो सामान वधीक जांच कई थी वञे। कजड़ वेझो देस संगारी में नारी शरीफा के कत्ल करे लाश दफनाइण जो इंकशाफ। गुजी इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुची कबर जी खोटाई कराई। लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त नारीअ खे कत्ल करे दफनायो वियो हुयो। वधीक जांच कई पई वञे। कंदकोट में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस जे ॾोहारी मोहम्मद अली सौरियाणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल हो। वधीक जांच कई थी वञे।